सुरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, छोकिरी ज़ीनत कीअं आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त तोसां सची आहे या इहे मिड़ई वतई दिलेबाज़ कंदी ऐं कढंदई धोखो? यार सालिया, ज़ीनत मूंसां सोराना सची आहे। जेकर मसलो आहे न सिर्फ़ ऐं सिर्फ़ चाचे सावण जो आहे, उहो राज़ पोइ नथो ॾेखारे। पाणी पीते आहियो बसि? हिन खे रुमाल ॾे मूंखे। अचे वटि सुठा हलाए त मां हथु कंदो आहियां। हा सोडा जेकॾहिं तूं चवीं न त पोइ अबो गुंगो ऐं मां राति चाची सावण जे घर वञूं ऐं वञी संग जी घुर कयूंसि। तोखे त ख़बर आहे त चाचू सावण अबे खे जवाबु ॾींदो, कंधी कोन कढराईंदुसि। यार सालिया, मल्हार सच चवंदो हो, चवंदो त सोढा देरि कंदे त ॻाल्हि हथनि में हली वेंदई। सोडा देरि थी आहे बराबरि, पर अञा ऊंदहि कोन थी आहे। तोखे त ख़बर आहे चाचू सावण बाबे खां कंधी कोन कढराईंदो ऐं बाबो अॻिले खे ॻाल्हियुनि में खोटाइण में सुल मिंट ई नाहे लॻाईंदो। ख़बर अथई न? यार सालिया, जेकी तुंहिंजी सलाह, सच पुछी त ज़ीनत रोई रोई वाह भरे छॾियानि वाह। हर वक़्तु इहा थी सोचे त बाबो अंधे मंडे सां पढ़ाए छॾींदो। सोडा असां तोसां मोए माराए गॾु हुयूं, जेको बि करिणो पियो न कंदासीं, तुंहिंजो साथ ॾींदासीं, मतां पाण खे अकेलो सम्झी हलिया। हाकम साईं, मानी लगी चुकी है। ठीक है। शमीर पुट, उथ त हली मानी खाऊं। यार मूंखे त ॾाढी बुख लगी है, तोखे अलाए लगी है अलाए न। हाँ जो मूंखे बुख लगी आहे त असीं जेकॾहिं प्लास्टिक जा हुजूं न असांखे बुख न लॻे आहे। इसी मुंहिंजे रांदि न बुख थी लॻे न उन जी लॻे। शमीर साईं, इहा जेका बुख आहे न, इन निभागी हिकु इंसान खे ॿिए इंसान जो मोहताज बणायो आहे। माण्हू जेकॾहिं प्लास्टिक जा हुजनि हा न त उन्हनि खे पंहिंजे बचनि जो पेट भरण लाइ पराए बचनि जी ख़ातिरदारी न करणी पवे आहे। चङो हाणे बस कर, वॾो आयो आहे फ़लसफ़ी। पुठिए चीज़ वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।